नाज़रीन ये जो ॻोठ आहे लगारी बजराणी आहे शहीद इरफान जो ॻोठ आहे इन जे तॾे ते असां आया आहियूं ऐं अचो त हिते जेको आहे महान रागी सोडल फ़क़ीर आहे उन जी बि हिते क़बर आहे ऐं उन जो भाउ वेठो आहे उन खां पुछूं था ही जो तव्हांजे ॻोठ में वाक़ियो थियो आहे इन जे बारे में छा था चओ। अस्सलाम वालेकुम। तव्हांजो नालो? आज़ाद अली लिगारी। आज़ाद अली लिगारी। आज़ाद इहो ॿुधायो त हीउ ॻोठ जेको तव्हांजो आहे सोडल फ़क़ीर जी बि वॾी शनाख़त आहे, वरी शहीद इरफान ज़ाहिद इन्हनि जो पूरी सिंध उन्हनि खे पर पूरी दुनिया ते सुञाणंदा। हाणे तव्हां ॿुधायो त हिन ॻोठ जूं ख़िदमतूं हितां जा जेके सूफ़ी अज़म मौलाई शिया जेके आहिनि इन्हनि जे बारे में थोरो ॿुधायो। साईं सभ खां पहिरें तव्हांजी महिरबानी। साईं असांजो ॻोठ जेको आहे असल में हीअ असांजो आबाई ॻोठ जेको आहे दरिया जी कंढी ते रहण वारा आहियूं ऐं असांजो जेको सॼो असांजो जेको गुज़र सफ़र आहे इहो असांजी ॿनियनि ते आहे, पर हिते जेको शऊर आहे असांजो हिते त हिकु त सूफ़ी अज़म आहे घणो, इन में सूफ़ी अज़म में के अहिड़ा माण्हू निकिता जीअं फ़क़ीर सोडल राग जे लिहाज़ सां, इन खां पोइ तइलीम जे लिहाज़ सां खोड़ अहिड़ा माण्हू हितां निकिता आहिनि असांजे ॻोठ मां। ऐं हींअर जेको वाक़ियो पेश आयो आहे ऐं जेको शहीद इरफान अली लिगारी ऐं शहीद ज़ाहिद अली लिगारी ऐं हितां खां शुरूआत थी आहे। हीअ असां जेको असांजो ॻोठ आहे हिकिड़ी मोहबत जो हिकिड़ो अलमियो आहे, पोइ सूफ़ी अज़म हुजे की सिंध सां मोहबत हुजे या ॿियो को अहिड़ो इस्लाही कमु हुजे त असांजा हौसला बुलंद आहिनि छोजो असांजे ॻोठ में अहिड़ियूं शख़्सियतूं पैदा थियूं आहिनि ऐं असांजी एॾी असांखे सादत मिली आहे जो असांजे ॻोठ में शहीद बि निकिता आहिनि। अच्छा, तव्हांजे ॻोठ में घणा घर थींदा हिते? असांजे तक़रीबन असांजे ॿ ॻोठ आहिनि हिते, हिकिड़ो ॻोठ बिजराणी लिगारी ॿियो आमदाणी लिगारी, तक़रीबन 2000 घर थींदा। 2000 उहे सभु फ़िक़े जाफ़िरा शिया आहिनि? साईं इन में अधु जेको आहे आमदाणी लिगारी उन्हनि जो अहले सुन्नत आहे ऐं ॻोठ बिजराणी लिगारी जेको अहले शिया अक्सरियत जेका आहे शियनि जी आहे। अक्सरियत शियनि जी। अच्छा, ही फ़क़ीर साईं जेको आहे हीअ तव्हां वटां हिते दफ़न थियल आहे, लॾे वियो या अॻे ई हिते हुयो? असांजी असली ॻोठ हीअ आहे जी। असांजे घर बि हिते आहिनि हर शइ आहे, बाक़ी राग जे लिहाज़ सां हुते घर त असांजे मोरे शहर में बि आहे, पोइ हुतां वञी करे मोरे शहर रहियो, पोइ हिन जे आख़िर में पोइ जेका पोइ ज़िंदगी आहे सॼो शहर में रहियो ऐं आख़िर में जॾहिं हिन जी वफ़ात थी त हिन जी हिकिड़ी वसियत हुई त जेका हिते हिन हिकिड़ो पिपल जो वणु कायो, हीअ बनी बुनी जी आहे, हीअ पंहिंजी बनी आहे फ़क़ीर सोडल जी, हिन वसियत कई जेको पिपल जो वणु आहे मूंखे हुते रखिजो, तो असां हुनजी वसियत मुताबिक़ हिते रखियो आहे। इंशाल्लाह अॻिते असांजो ख़्यालु आहे तुंहिंजो मज़ार बि ठारायूं ऐं रोज़ो बि जेको हाल मुताबिक़ ठारायूं। इन जो को ॿोल ॿुधायो असांखे, थो को यादि? साईं ॿोल गंजी यादनि छो जो मुंहिंजो भाउ बि आहे ऐं मुंहिंजो उस्ताद बि आहे राग जी दुनिया असल में, हिकिड़ो लतीफ़ साईं जी भाई आहे हिकिड़ी। हो लायत वया मुया खेलोरी हिया घोरी मुंहिंजी जिंदड़ी जतन तां, हिया घोरी मुंहिंजी जिंदड़ी जतन तां, लायत वया मुया खेलोरी हिया घोरी मुंहिंजी जिंदड़ी जतन तां, हिया घोरी मुंहिंजी जिंदड़ी जतन तां, ओ कोने ॾोह ॾियण जो अला हो कोने ॾोह ॾियण जो निंड्रड़ी वठे वयत निदोरी, साईं निंड्रड़ी वठे वयत निदोरी हिया घोरी मुंहिंजी जिंदड़ी जतन तां, लायत वया मुया खेलोरी हिया घोरी मुंहिंजी जिंदड़ी जतन तां। महिरबानी। दादा ही जेका आहे क़बर आहे फ़क़ीर सोडल जी आहे, हिननि जो भाउ मिलियो, हिन कुझु फ़क़ीर जूं जेको कलाम जी कुझु वायूं ॿुधायूं। हिन चवणु आहे त हीअ फ़क़ीर जेको आहे चवणो त असांखे मूंखे हिन पिपर जो वणु आहे उन ॾांहुं दफ़न कजो, उते कजो, इंशाल्लाह अॻिते जे लाइ हिन जो रोज़ो बि ठाराईंदासीं। हीअ ॻोठ बिजराणी आहे, हिन जो जेको आहे सो साम्हूं तॾो आहे उहो बि तव्हां ॾिठो, हितां जा माण्हू ॾुखायल आहिनि ऐं तमामु जेको आहे सो गमज़दा आहिनि, हिननि जा शहीद थी विया आहिनि, खोड़ माण्हू हिननि जा खंभिजी विया आहिनि ऐं हीअ जेके आहिनि सॼो ॻोठ जेको आहे सो ॾुखारो आहे ऐं वॾो हिननि सां ज़ुल्म थियो आहे, वीचारा जेके आहिनि
ग़रीब मोमिन आहिनि ऐं हिननि खे हिननि जा लाश बि जेके हिननि खे नथा ॾिना वञनि। हीअ हिन ॻोठ जो मंज़रु आहे ऐं हितां जा जेके ॻोठाणनि जो चवणु आहे त असांखे लाश बि नथा ॾिना वञनि। हीअ हुनजा सोगवार आहिनि जेके पंहिंजा खेमा खोड़े वेठा आहिनि ऐं असांजो हीउ वफ़्तु आयो आहे साईं कारी मौलाना मोहबली उहे बि आया आहिनि, साईं मोहम्मद हसनैन उहे बि आया आहिनि, ॿिया बि दोस्त आहिनि ऐं हीअ माशाल्लाह हीअ तमामु जेको आहे ॾुख जी ॻाल्हि आहे। हीअ वीचारा वेठा आहिनि पंहिंजे ॾुख ऐं ग़म में। अॼु असां इहो वफ़्तु आयो हिननि जे सां मिलियासीं। महिरबानी।